रजब शरीफ़ हिकु वॾो प्यारो महीनो आहे। हिन में हिकिड़ी राति 27 रजब जी बि ईंदी आहे, जंहिंजा वॾा फ़ज़ाइल अहादीस मुबारका में बयानु कया विया आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, रजब में हिकु राति ऐं हिकु ॾींहुं आहे जेको उन ॾींहुं रोज़ो रखे ऐं राति जो क़याम यानी इबादत करे, अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ 100 साल जे रोज़नि जो सवाबु लिखंदो ऐं उहो 27 रजब आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, जेको रजब जे 27वें ॾींहं जो रोज़ो रखे, अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ 60 महीननि जे रोज़नि जो सवाबु लिखंदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, रजब जे पहिरें ॾींहं जो रोज़ो 3 सालनि जो कफ़ारे जो मतिलबु गुनाहनि खे मिटाइण वारो आहे। ॿिए ॾींहं जो रोज़ो 2 सालनि जो कफ़ारो ऐं 3 ॾींहं जो रोज़ो 1 साल जो कफ़ारो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, जंहिं रजब जो हिकु रोज़ो रखियो त उहो 1 साल जे रोज़नि वांगुरु हूंदो ऐं जंहिं 7 रोज़ा रखिया, अल्लाह तबारक व तआला उन ते जहन्नम जा 7 ई दरवाज़ा बंदि करे छॾींदो ऐं जंहिं 8 रोज़ा रखिया, अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खोले छॾींदो। ऐं इरशाद फ़रमायो, जंहिं 10 रोज़ा रखिया, अल्लाह तबारक व तआला खां उहो जेको कुझु घुरे, अल्लाह तबारक व तआला उन खे अता फ़रमाईंदो। ऐं जंहिं 15 रोज़ा रखिया त आसमाननि मां हिकु ऐलान करण वारो ऐलान कंदो आहे, तुंहिंजा पोयां गुनाह बख़्शिया विया, बसि हाणे तूं नए सिरे खां अमल शुरू कर, तुंहिंजियूं बुरायूं नेकियुनि सां बदिलजी वयूं ऐं जेको वधीक करे अल्लाह तबारक व तआला उन खे वधीक अता फ़रमाईंदो। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स खे लाइक्स, फॉलो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो।